पार्कर में रोइडो एक नायाब नस्ल जो वण है जेको ही वण छाछरे तालुके में भी तमाम घणो है ऐं ॿियनि तालुकनि में भी थिए थो। संदसि काठी भी तमाम घणी क़ीमती हूंदी है। संदसि वाढीअ ते भी सख़्त पाबंदी है। हिन वण में जनवरी महीने में ॿूर लॻण शुरू थींदो आहे। मार्च धारे ॻाढ़े रंग जा वॾा गुल तैयार थी वेंदा आहिनि। सख़्त गर्मी जी मौसम जो मुक़ाबिलो कंदड़ ही वण गर्मियुनि में गुल झलींदो आहे। पुराणे वण जी काठी जो रंग ॻाढ़ो थींदो आहे जंहिंखे कंहिं ॿिए रंग जी ज़रूरत न पवंदी आहे। रोइड़े जी काठ मां केतिरनि ई क़िस्मनि जा पलंग, बेड, खटूं, दरवाज़ा ऐं ॿियो काठ जूं सुठियूं शयूं कारीगर तयारु कंदा आहिनि। जेके तमामु महांगियूं ठहियल काठ जूं सभई शयूं बिल्कुलु मज़बूत थींदियूं आहिनि जेके सवें साल ताईं पंहिंजी मज़बूती बरक़रार रखनि थियूं। थर जा सूटड़ क़ौम जा माण्हू हिन काठ जा शहनशाह कारीगर आहिनि। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन, शाइन न्यूज़ कलोई।